ميهڙ जे गाھي ميهسر पाड़े में 10 नामालूम हथियारबंद सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा भट्टी ऐं गुलाम रसूल भट्टी जे घर में दाख़िल थी घर में मौजूद समूरनि घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए घर जे भातियुनि खे 2 कमरनि में बंदि करे घर मां लखें रुपयनि जा सोना ज़ेवर रोक रक़म मोबाइल सेट समेत 5 लखनि खां वधीक माल जो ॿियो सामान खणी फ़रार थी विया। जॾहिं त हथियारबंदनि घर में मौजूद माण्हुनि खे कमरे में बंदि करे ताला हणी छॾिया। हथियारबंदनि जे फरार थियण खां पोइ घर भातियुनि जी दांह ते पाड़े वारनि पहुची खेनि ताला टोड़े कमरनि मां ॿाहिरि कढियो। मुतासिर घर धणी सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा भट्टी ॿुधायो त 10 हथियारबंद फजर नमाज़ महिल असांजे घरनि में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए 2 कलाकनि ताईं घरनि मां फुल लुट कई। होॾां इतलाह ते मेहड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम कया। ॿिए तरफ़ मेहड़ प्राइमरी उस्ताद सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा भट्टी ऐं संदसि भाउ गुलाम रसूल भट्टी जे घर मां लॻल धाड़े ऐं बदअमनी ख़िलाफ़ पेटे अलिफ PTI भट्टी बिरादरी ऐं शहरनि पारां एजाज़ चांडियो समद भुॻियो। PTI अॻवान नियाज़ बुर्ड़ो गुलाम मुस्तफ़ा भट्टी एजाज़ मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहड़ थाणे ऐं इंडस हाईवे ते अटक पंप वटि अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणो हंयो। मुज़ाहिरनि इंडस हाईवे ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे बदअमनी ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि चयो त मेहड़ में बदअमनी वधी वई आहे। 10 हथियारबंद घरनि में घिड़ी 2 कलाक फुल लुट करे आसानी सां फरार थी वञनि था पर मेहड़ पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिननि घुर कई त वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जॾहिं त इंडस हाईवे ते लॻल धरणे सबबि लाड़काणे ऐं कराची ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। जॾहिं त रस्ते सां गुज़रंदड़ PP जे सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी DIG हैदराबाद सां राबितो करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कराइण जी यक़ीन दहानी कराए धरणो ख़त्म करायो। सुधीर चांडियो, एलान न्यूज़, मेहड़।